आवाज़ न्यूज़ जे प्रोग्राम दी एज में मां आहियां मोहसिन बबर ऐं तव्हांखे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में टे मुख़्तलिफ़ सेगमेंट में मुख़्तलिफ़ इशूज़ खणंदासीं जेके मुख़्तलिफ़ नोयत जा हूंदा। अमूमन जीअं मां अर्ज़ु कयो त असां कोशिशि कंदा आहियूं त ऑफ दी रोड असां तव्हांखे कुझु अहिड़े इशू ते ॻाल्हि ॿोल कयूं जंहिं ते करंट अफेयर्स में रोज़ाने जी बुनियाद ते ॻाल्हि नाहे थींदी। अॼु जंहिं इशू ते मां अॼु शुरूआति करणु वञा पियो उहो इशू इहो आहे त सिंध में हुकुमरानी गुज़िरियल 15 सालनि में बिल्कुलु ख़राबु रही ऐं करप्शन ऐं ॿिया मामला वधी विया। इदारनि जी नाअहली, इदारनि जी जेका डिलीवरी उहा मुमकिन एतिरो न थी सघी जेतिरा कुझु इदारनि खां सवाइ हेल्थ में कुझु इदारा हुआ जिन में बहितरी आई, कुझु ॿिया इदारा सिंध रेवेन्यू बोर्ड तमामु घणो बहितरीन तरीक़े सां कमु कयो, इनमें को शक न आहे त उन्हनि इदारनि डिलीवर कयो, हेल्थ में काफ़ी इदारनि डिलीवर कयो, कुझु ॿिया इदारा हुआ जिन डिलीवर कयो, पर करप्शन ऐं गवर्नेंस जो बिल्कुलु सिंध में मामिलो ख़राबु रहियो। इन सॼे मामले खे ठाहींदे हिकिड़ी ज़ाहिर इन अरसे दौरान मीडिया ट्रायल बि थियो ऐं सिंध में ख़राबु हुकुमरानी जी बार बार ॻाल्हि थींदी रही ऐं इदारनि जे हवाले सां सवाल उथारिया वेंदा रहा। पर अॼु असांखे नसीर मेमन साहिबु जॉइन कयो आहे। नसीर मेमन साहिब जो बिल्कुलु इहो ख़्यालु आहे त हू चवनि था त बिल्कुलु सिंध में हुकुमरानी जा मसइला रहिया आहिनि ऐं करप्शन रंपट रही आहे, पर फेडरल गवर्नमेंट में जेके इदारा आहिनि उन्हनि इदारनि जी परफॉर्मेंस बि का एतिरी बहितरु नाहे रही, उन्हनि जेतिरो नुक़सानु ॾिनो आहे शायदि सिंध जे सभिनी इदारनि गॾाए बि एतिरो नुक़सानु नाहे थियो। इन हवाले सां नसीर मेमन साहिब सां ॻाल्हाए थी। नसीर साहिबु, तव्हां इहो अॼु ट्वीट बि कयो ऐं उन ते तव्हां ॻाल्हि कयो आहे त फेडरल गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उन्हनि में ख़ुदि जेका उन्हनि जी नाअहली जे करे सालियानो 500 अरब रुपए खां मथे नुक़सानु थिए थो या इन खां वधीक नुक़सानु थिए थो ऐं उन्हनि जी हुकुमरानी ते केरु सवाल उथारण लाइ तयारु कोन्हे। जी नसीर साहिबु। जी मोहसिन, बिल्कुलु मां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करियां त न सिंध जी ख़राबु हुकुमरानीअ जे करे वफ़ाक़ जी ख़राबु हुकुमरानी जाइज़ थी वेंदी, न वफ़ाक़ी हुकूमत जे ख़राबु हुकुमरानीअ करे सिंध जी ख़राबु हुकुमरानीअ जो जवाज़ पैदा थींदो। इन्हनि ॿिन्ही खे असांखे सेपरेट ॾिसणो पवंदो। येस, सिंध में हुकुमरानीअ जे ख़राबु हुजण जा इशूज़ आहिनि, येस सिर्फ़ु सिंध में न आहिनि। मां इहो चवणु थो चाहियां, हीउ जेको तासुर आहे त शायदि सिंध वर्स्ट करप्ट तरीन बदतरीन तबाही बर्बादी सब खाई आहे, ये हो गया वो हो गया, असांजी सरकार ही जेको दौर वॼाईंदा आहिनि। मां सिर्फ़ु इहो थो चवां त तव्हां जेन्युअन ॻाल्हि करियो, ऑनेस्ट ॻाल्हि करियो, चओ त हिन मुल्क में गवर्नेंस जो बहरान आहे, चओ त हिन मुल्क जे चइनी सूबनि में करप्शन ऐं ख़राबु हुकुमरानी आहे। हा, इहो खणी चओ त सिंध में 5 इंच वधीक आहे, इहा ॻाल्हि सम्झ में अची सघे थी, चई सघो था, पर तव्हां इहो जेको बुर्श खणी रोज़ था रंगनि त सिंध सभ खां बदतर आहे। मुंहिंजो इन ते कंसर्न आहे, ही मेलाइन था कनि सिंध खे सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि करे। 5 साल या 3.5 साल बोज़दार जा पंजाब में कीअं गुज़रिया, पंजाब जे माण्हुनि खां वञी केरु पुछे। असां वटि जनरली तासुर आहे पंजाब में को जन्नत आहे, को खीर जूं नहरूं पियूं आहिनि। अॼु डेटा आई आहे सुबुह जो त 10.5 महीना हिन साल जेके गुज़रिया आहिनि तिन में 9,26,000 क्राइम केसिस रिपोर्ट थिया आहिनि सिर्फ़ु पंजाब में, जंहिंमां 1/3 लाहौर शहर में आहिनि। माना 3.5 लख केस जेकर लाहौर में रिपोर्ट थिया आहिनि 10 महीननि जे अंदरि, त तव्हांजी माना त 30,000 केस त महीने ते थी विया न। सो इहो को नंढो आहे छा अंग त तव्हां हर को तासुर जो त कराची में क्राइम आहे, कराची में तबाही थी वई। मां चवां थो कराची में हिकिड़ो बि क्राइम थिए सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे, अॼु न कंदासीं, पर इहो तासुर ॾियनि त रुगो कराचीअ में आहे। मुंहिंजो इन ते कंसर्न आहे त हीउ मेलाइन था कनि। गवर्नेंस जो इशू बि आहे, करप्शन आहे। येस, मां इस्लामाबाद में रहां थो, तव्हां बि रहो था, मूंखे हिते तव्हां बिना पैसनि जे हिकिड़ो मीटर त हणाए ॾेखारियो बिजलीअ जो, इस्लामाबाद में हिकिड़ो गैस जो मीटर हणाए ॾेखारियो, पंहिंजे नाले तां ॿिए नाले ते शिफ्ट करे ॾेखारियो मूंखे। ही जेके हिते मर्कज़ जेके आहिनि पंहिंजा मार्केट्स, उन्हनि में को त को मूंखे ॿाहिरि ईअं स्टॉल त लॻाए ॾेखारे बिना जेका एडमिनिस्ट्रेशन आहे तव्हांजी उनखे नथी करण ते। बदकिस्मती सां इहो आहे की हिन मुल्क जे रगुनि में आहे इहो ज़हर। सो हुन में सिंध में बि आहे। सिंध में मां वरी चवां थो वधीक आहे, सिंध जी हालत ख़राबु आहे, हुनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे। पर मां हुन शइ ॾे अचां थो, सिंध हुकूमत खे या बलोचिस्तान हुकूमत खे या पंजाब हुकूमत खे या केपी खे, कंहिं बि सूबे खे इहो जेको हितां इस्लामाबाद जी ब्यूरोक्रेसी महिणा ॾींदी आहे त सूबा न आयल, सूबा पैसा खाई आहे, सूबा ख़राबु। वफ़ाक़ी हुकूमत जे इदारनि जी हालत इहा आहे, 200 कारपोरेशन्स आहिनि फेडरल गवर्नमेंट वटि, लॻभॻि 200, ऐं उन्हनि जो सालियानो घाटो 500 अरब रुपयनि ताईं पुॻल आहे हींअर। इहा रिपोर्ट वर्ल्ड बैंक जे बि डॉक्यूमेंट में मौजूदु आहे। केरु चवंदो त मां हींअर लिंक मोकिले ॾींदुसि, ज़बानी तव्हांखे ख़बर आहे, मां बि तव्हां वांगुरु डेटा ऐं एविडेंस खां सां ॻाल्हाईंदो आहियां। शमशाद अख्तर साहिबु आहे जेका अॻूणी स्टेट बैंक गवर्नर ऐं हींअर नाणे जी पोर्टफोलियो संभाले वेठी आहे निगरान हुकूमत में, उन जी प्रेस कॉन्फ्रेंस ऑन रिकॉर्ड आहे। अच्छा, वर्ल्ड बैंक इहे लफ़्ज़ बि यूज़ कया त पाकिस्तान जूं सरकारी SOEs जंहिंखे चवंदा आहिनि, स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस, उहे कारपोरेशन्स आहिनि,
उन लाइ चयो वियो आहे त एशिया में बदतरीन आहिनि, इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे रिपोर्ट में, वर्स्ट अमंग द पंहिंजो एशिया, इन द एशिया, इहो लफ़्ज़ यूज़ थियल। शमशार अख्तर साहब आहे उन जा डिस्कस बि कयो उन प्रेस कॉन्फ्रेंस में, त छो इहे ख़राब थिया आहिनि, उनजी गवर्नेंस कीअं ख़राब थी आहे। पर वॉट एवर द रीज़न, 500 अरब रुपया साल जो नाणे ते ॿारनि पाकिस्तान जा ग़रीब माण्हू पंहिंजे टैक्सनि मां था ॾियनि। पीआईए जो एक्यूमुलेटेड लॉसिस हींअर 7.5 खां 800 अरब रुपयनि ताईं। मूंखे तव्हां ॿुधायो त कंहिं प्रोविंशियल गवर्नमेंट वटि को अहिड़ो इदारो हुजे न त हिते रोज़ उनखे तीली ॾेई छॾींदा, पर जीअं त हुते फेडरल बाबू वेठा आहिनि तंहिंजे करे हुते केरु नथो पुछे। ॿिया जेके तव्हां इदारा खणो, स्टील मिल्स कंहिं वटि आहे, यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन कंहिं वटि आहे, वापडा कंहिं वटि आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी कंहिं वटि आहे, हिकिड़ी डिघी लिस्ट आहे। मुंहिंजो टियों ॾींहुं आर्टिकल छपियो आहे, मूं हुन में 10 टॉप लॉस मेकिंग जेके बॉडीज़ आहिनि उन्हनि जी डेटा ॾिनी आहे त उहे केतिरा बिलियंस जो सालियानो घाटो कनि था। उन्हनि उहा हुक्मरानी केरु थो हलाए, उहा छा सूबा था हलाइनि, न सिंध थो हलाए न पंजाब थो हलाए। नसीर साहब, इन में मां तव्हांखे इन में वाधारो कंदुसि त इहे जेके 500 अरब रुपया साल जा ज़ाया थियनि था या नुक़सान में इदारा वञनि था, ऐं इन्हनि एॾनि हाथी जेके अच्छा हाथी पालियल आहिनि, त इहे पैसा त पोइ सिंध में इन जा भरींदी हूंदी। इन जो जेकॾहिं 500 अरब रुपयनि मां 50% त सिंध हूअं ई रेवेन्यू ॾिए थी, तुंहिंजो मक़सदु आहे असां अज़्यूम कयूं था त इन्हनि 500 अरब रुपयनि मां 250 अरब रुपया सिंध भरे थी इन्हनि इदारनि जा। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? तव्हां सादी अर्थमेटिक लॻायो त इन में का बि बदलाव न थींदो इहो चवण में त एटलीस्ट अधु ऐं परहैप्स अधु खां वधीक पैसा सिंध हुन में कंट्रीब्यूट करे रही हूंदी, जो असां लार्जेस्ट टैक्स रेवेन्यू जनरेटिंग प्रोविंस आहियूं। सो बिल्कुलु इहो पैसो सिंध जे टैक्स पेयर्स वटां वञे थो, ॿियनि सूबनि जा टैक्स पेयर बि इन चटीअ खे भरनि था। नसीर साहब, ही जेके इदारा हिन ते एतिरी ॻाल्हि नथी थिए, असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ बि हिन डोमेन खे टच न थियो, हिननि इदारनि जे डोमेन खे, ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी खां वेंदे जेके बि सिंध में पार्टियूं MQM समेत जेके पार्लिमानी पार्ट जो हिसो आहिनि, उहे पार्टियूं इन्हनि इदारनि खे टच नथियूं कनि, जेके लॉस मेकिंग इदारा आहिनि, इन्हनि खे टच करे इन्हनि जी सियासत ते ॻाल्हि नथियूं कनि। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? जॾहिं सियासत ते ॻाल्हि थींदी त ज़ाहिर सवाल उथंदा त कुझु इदारनि जी बहितरी थींदी, त इन ते इहे पार्टियूं ॻाल्हि करण लाइ छो तयारु न आहिनि? ये इन करे तयारु कोन्हनि जो ॾिसो इहे सभु पार्टियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वफ़ाक़ी हुकूमतुनि में बि रहियूं आहिनि, तंहिंजे करे थोरो या घणो जेको जेतिरो अर्सो रहियो आहे उन हिननि इदारनि जे ख़राबीअ में किरदारु अदा कयो। मिसाल तौरु असां वटि बदकिस्मती सां हिननि इदारनि में बेपनाह सियासी बुनियाद ते भर्तियूं कयूं आहियूं गैर ज़रूरी, माना जिते हिकिड़ो माण्हू खपे उते 10 माण्हू भर्ती थिया पिया। अच्छा, इहो त थियो भर्तियूं ऐं पघारूं। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त स्टाफ ऐं पघारुनि जो कास्ट एॾी वॾी कान्हे। जिते असुल प्रॉब्लम आहिनि, जिन जी ॻाल्हि घटि थिए थी, उहो आहे त हिते रिपेयर ऐं मेंटेनेंस जा बिल कीअं था ठहनि, इन्हनि जी प्रोक्योरमेंट कीअं थी थिए, हिते स्पेयर पार्ट्स कीअं था अचनि, इन्हनि जी रिकवरीज़ जा मामला कीअं आहिनि। मिसाल तौरु डिस्पोज़ आहिनि, उते त सिधो प्रॉब्लम रिकवरीज़ जो आहे। ऐं ॿिया लॉसिस जो ॿियो हिकिड़ो वॾो खातो आहे रेलवेज़ आहे। तव्हांजी रेलवे टोटली इनकॉम्पिटेंट लॻी पई आहे। का गाॾी ट्रेन हिन मुल्क में मजबूरी न हुजे त माण्हू चढ़ण ई न चाहे। दुनिया में माण्हू जहाज़ जो सफ़र छॾे ट्रेन में सफ़र कंदा आहिनि। फ्रीट सिस्टम जेको माल गाॾियुनि जो उहो बर्बाद थी वियो, उनखे टोटली ट्रॉलर्स रिप्लेस करे विया मुख़्तलिफ़ इदारनि जा। त हाणे इहो सॼो जेके वफ़ाक़ में हुकूमतुनि में जेके पार्टियूं रहियूं न, इहे थोरो या घणो पंहिंजे हिसे आहे। को 5 साल रहियो आहे त ओतिरो सैकड़ो, को 10 साल रहियो आहे त ओतिरो सैकड़ो। इन्हनि जे ख़राबियुनि जी ज़िम्मेवार आहे। इन्हनि खे ठीकु करणु उन्हनि जो कमु हो, तंहिंजे करे हू नथा कुछनि। ॿियो छो नथा कुछनि? जो शायदि इन्हनि सभिनी इदारनि जे इन पासनि ते ॻाल्हाइण जे लाइ, गवर्नेंस ते काउंटर आर्ग्यूमेंट बिल्ड करण जे लाइ जेका रिसर्च खपे, जेका सीरियसनेस खपे, उहा असांखे सिंध में नज़र कान थी अचे। कहिड़ी पार्टीअ वटि इंफॉर्मेशन जो सेल, इंफॉर्मेशन सेल माना प्रेस रिलीज जारी करणु, वीडियोज़ भराए जारी करणु, इंफॉर्मेशन सेल जो कमु हुजणु घुरिजे। डेटा एनालिसिस, रिपोर्ट्स एनालिसिस, आलमी इदारनि जूं रिपोर्ट्स पढ़नि। हींअर ह्यूमन सिक्योरिटी जी रिपोर्ट आई आहे, मूंखे कंहिं पार्टीअ जो रिएक्शन ॿुधायो हुन ते, कंहिं पार्टी हुनखे पढ़ियो ई कोन्हे, केरु तकलीफ़ ई नथो करे। सभिनी जा इंट्रस्ट ॿियनि शयुनि में आहिनि। कंहिंखे पैसा मिलणा आहिनि, कंहिंखे बदिलियूं कराइणियूं आहिनि, कंहिंखे झंडा लॻाइणा आहिनि। सीरियसनेस कान्हे सिंध जे बारे में। न त असां सोशल मीडिया ते त नसीर साहब, सोशल मीडिया ते त वॾा सेल ठहियल आहिनि सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जा। ठीकु ठाक वॾा सेल ठहियल आहिनि, उन्हनि ते ठीकु ठाक इन्वेस्टमेंट थिए पई। हा, पर उहे रुॻो अॻुवाण जा फोटू हणण में पूरा आहिनि न, इहे लाइक्स ॾियण में पूरा आहिनि। उहे सेल, उन्हनि सेल वटां तव्हां अॼु ताईं को सीरियस कंटेंट पढ़ियो? अॼु पढ़ियो अथव त मूंखे ॿुधायो, मां महरूम रहियो हूंदुसि शायदि। उहे एंटरटेनमेंट सेल थी विया, उहे प्रोमोशनल सेल थी विया। जलसनि जा फोटू हणो, फलाणे लीडर जो झंडो हणो, फलाणे जी वीडियो क्लिप रखो। मुंहिंजे नज़र में इंफॉर्मेशन सेल खां वधीक इन्हनि पार्टीज़ खे, जेकर सीरियस हुजनि त, जेका अनफॉर्चुनेटली कोन्हनि,
दे नीड सीरियस थिंक टैंक्स, उन्हनि खे उहे ब्रेन्स सिंध जा एंगेज करणु घुरिजनि, फाइनेंस जी थिंक टैंक हुजणु घुरिजे उन्हनि वटि, इकोनॉमी जी हुजणु घुरिजे, ट्रांसपोर्ट जी हुजणु घुरिजे, क्लाइमेट चेंज जी हुजणु घुरिजे। हिकिड़े शेडो कैबिनेट वांगुरु पार्टीज़ दुनिया में ऑपरेट कंदियूं आहिनि, उहे हिकिड़ा प्रॉपर एक्सपर्ट्स, पर हाणे हिते एक्सपर्ट्स खपनि था ॿिया, टेचूं करण जा एक्सपर्ट खपनि, बदिलियूं करण जा एक्सपर्ट खपनि। हाणे उहे एक्सपर्ट ॿिया आहिनि, उहे तव्हांखे हिननि सेल में नसीर साहब वाह वाह जा एक्सपर्ट बि खपे, वाह वाह जा एक्सपर्ट बि हूंदा आहिनि जी, वाह 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 साईं, तूं वॾो अज़ीम आहे, तूं क़दीम आहे, तो जहिड़ो अॻवान सिंध ॼणियो ई कोन्हे। इन क़िस्म जा हवाला करण वारा सेल खपनि, उहे हाणे भरिया पिया आहिनि उन्हनि सेल्स सां, सीरियस कंटेंट वारो सेल। नसीर साहब इन इदारनि जी जेका पाण ॻाल्हि कयूं पिया, पंहिंजो आख़िरी सवाल मुंहिंजो इहो हूंदो, हिननि जेके इदारनि जी पाण ॻाल्हि कयूं पिया, इन जेका फेडरल गवर्नमेंट चए थी तव्हां कुझु नथा करे सघो, फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो नैरेटिव आहे, ऐं उनजे करे ई हिकिड़ी फैसिलिटेशन इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल ठाही वई आहे, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल ठाही वई आहे, उनमें सूबा बि शामिल आहिनि, उन्हनि में फेडरल गवर्नमेंट शामिल आहे। उहो चवंदा तव्हां कुझु नथा करो, असां हाणे कंदासीं, ज़ाहिर आहे असांजी इस्टेब्लिशमेंट बि उनमें शामिल आहे। हाणे उहे $7 अरब जो पहिरियों जेको ॻाल्हि आहे, इन्वेस्टमेंट अचणु घुरिजे, सुठी ॻाल्हि आहे। कुवैत मां $7 अरब जी अचे पई, $10 अरब जी इन्वेस्टमेंट अचे पई, प्राइम मिनिस्टर साहिबु हलिया विया आहिनि दुबई, उतां खां पोइ कुवैत वेंदा, MOU साइन कंदा, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इशू इहो आहे जॾहिं तव्हां फेडरल गवर्नमेंट में गवर्नेंस जो बि इहो हाल आहे त छा इहे जेके इन्वेस्टमेंट अचनि पियूं इहे कामयाब थी सघंदियूं? ॾिसो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां वटि रादर प्रोविंसिस में कैपेसिटी आहे, इहो चवण त प्रोविंसिस जी कैपेसिटी कोन्हे, इहो ग़लति आहे। मां तव्हांखे 2-3 अहिड़ा एग्ज़ाम्पल सिंध जा थो ॾियां। सिंध जा ते असां सभ खां घणी तनक़ीद कंदा आहियूं, जाइज़ कंदा आहियूं, ऐं कंदा रहंदासीं, पर मूंखे ॿुधायो थरकोल जहिड़ो कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट प्रोविंशियल गवर्नमेंट लीड कयो न, उहो त इस्लामाबाद वारनि कोन ठाहियो। इस्लामाबाद वारनि जो कड़ो प्रोजेक्ट इन पाए जो ठहियो। मां पीपुल्स पार्टी ते बि 1000 तनक़ीदूं करण लाइ तयारु आहियां, मूंखे हुन सां 1000 इख़्तिलाफ़ आहे, पर मां जेके शयूं चङियूं तन खे चङो ॻणो। थरकोल प्रोजेक्ट जंहिं तरह डेवलप थियो, जंहिं तरह हुनखे इन क्राइसिस मां कढी पीपुल्स पार्टी रिवाइव कयो, इहो हिकिड़ो प्रेज़ेंटेबल मॉडल आहे त तव्हां सूबनि खे स्पेस ॾिनो आहे त डिलीवर। SRB सिंध रेवेन्यू बोर्ड, इहा ई सिंध इहो फेडरल गवर्नमेंट जॾहिं इहा टैक्स कलेक्शन कंदी, विच इज़ GST ऑन सर्विसिस, जेको सूबनि खे ट्रांसफर थियो 18वीं तरमीम खां पोइ, इहा हिन जो 1/3 अमाउंट बि कलेक्ट न करे सघंदा हुआ। हींअर SRB सिंध जो रेवेन्यू बोर्ड सॼे पाकिस्तान में बेस्ट रेवेन्यू बोर्ड आहे। सो इहे त 2-3 हवाला मौजूद आहिनि न। मां चवां थो सूबनि खे तव्हां एम्पावर कयो, सूबनि खे रिसोर्सफुल कयो, ऐं सूबनि जूं हुकूमतूं ज़िम्मेवार थियनि, जिते ज़िम्मेवार ऐं संजीदा थियनि था, दे हैव कैपेसिटी। भला वफ़ाक़ी हुकूमत में जेके माण्हू वेंदा आहिनि उहे किथां ईंदा आहिनि? मरीख़ तां लहंदा आहिनि, नेपच्यून तां ईंदा आहिनि, किथां ईंदा आहिनि? सूबनि मां ईंदा आहिनि न। पंजाब सॼे सूबे में मोटरवेज़ जो नेटवर्क ठाहे वरितो आहे, सूबे जी हुकूमतुनि ठाहियो न, वफ़ाक़ जी हलो अथॉरिटी हुननि यूज़ कई, लीड कयो न। KP जो इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं, सो ईअं न आहे त सूबनि में सलाहियत कोन्हे। तव्हां इन जी फैसिलिटी जेका ठाही वई आहे इन्वेस्टमेंट जी, इन जी एग्जीक्यूशन जो तव्हां मथे हिकिड़ो सुपरवाइज़री बोर्ड ठाहे छॾियो आहे, तव्हां 4 सूबा विहारिया, तव्हां एस्टेब्लिशमेंट विहारी, फाइन। तव्हां इन जो एग्जीक्यूटिव रोल प्रोविंसिस खे ॾियो, सेट टारगेट सां, क्लोज़ली इहो बोर्ड उनखे मॉनिटर करे, बेनिफिशियरी सूबनि खे थियण जो। इन्वेस्टमेंट पाकिस्तान जे जंहिं बि ख़िते में ईंदी, सूबे में ईंदी, पाकिस्तान जो भलो थींदो। इन्वेस्टमेंट अचे, एम्प्लॉयमेंट लोकल्स खे ॾियो, टेक्नोलॉजी ट्रांसफर कयो, लीडरशिप लोकल माण्हुनि खे ॾियो। तव्हां ॾिसो कीअं नथी इन्वेस्टमेंट सक्सेसफुल थिए। नसीर साहब तव्हांजी महिरबानी, इन ते पाण तफ़सीली वरी इन मामले ते, इन्वेस्टमेंट वारे मामले ते अलॻि सां तव्हां सां तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, नसीर मेमन साहब असां गॾु मौजूदु हुआ, हे चवनि था त इन्वेस्टमेंट जेका अचे पई ऐं जेके इदारा फेडरल गवर्नमेंट में बि नाकाम आहिनि, लॉस में वञनि पिया, सूबनि खे एम्पावर कयो त जीअं सूबनि जी कैपेसिटी आहे, सूबा करे सघनि था। सिंध साबित बि करे ॾेखारियो आहे गुज़िरियल 15 सालनि में त इहे सूबा पंहिंजे जेके आहिनि इदारनि खे हलाए सघनि था ऐं प्रॉफिटेबल तरीक़े सां हलाए सघनि था, डिलीवर करे सघनि था। त इहा इन्वेस्टमेंट में जेका अचे पई, इहा बि सूबनि जे हवाले कई वञे त सिलसिलो अॻिते वधी सघे। नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं, वठंदासीं हिकिड़ो ब्रेक खां पोइ वरी हिकु नए मौज़ूअ ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे ॿिए सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में असांजो जेके कॉम्पर्स पार्टियूं आहिनि उन्हनि जो सदाईं मुख़्तलिफ़ इशूज़ ते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो पॉलिटिकल प्रेशर रहियो आहे। हुकूमत कहिड़ी बि हुजे, पर मुख़्तलिफ़ इशूज़ ते जहिड़े तरीक़े सां पॉलिटिकल प्रेशर क्रिएट कंदियूं आहिनि, हुकूमतनि खे हिकु भेरा न पर कई भेरा मजबूर कयो आहे त पंहिंजा फ़ैसिला हू तब्दील कनि ऐं पॉलिसियूं तब्दील कनि। चूंडनि में अची असांजूं कॉम्पर्स पार्टियूं रहिजी वेंदियूं आहिनि, कंहिं न कंहिं सबब जे करे को सीट न खणी सघंदियूं आहिनि। मुक़ाबिलो थींदो आहे मुख़्तलिफ़, सिंध जा कुझु तक खणूं त उते ठीकु ठाक मुक़ाबिलो ई कॉम्पर्स पार्टियूं कंदियूं आहिनि ऐं
पर उनजा मुख़्तलिफ़ सबबनि जे करे उहे सीटूं न खणी सघंदा आहिनि। पर हिन भेरे मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी सतह ते इतिहाद ठहनि पिया हुननि में हू शामिल थियनि पिया ऐं उन खां पोइ उन्हनि खे इन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि हुननि सां हले पई। इन हवाले सां पाण अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे जॉइन कयो असांजे प्रोग्राम में सीनियर सहाफ़ी तजज़ी निगार आहिनि डॉक्टर अली अहमद रिन साहब। डॉक्टर साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। डॉक्टर साहब, छा मामिलो आहे ही आख़िर ही मामिलो कॾहिं हल थींदो? असांजा कॉम्प्रेस दोस्त मेन स्ट्रीम बि थी विया आहिनि, हाणे त काफ़ी हद ताईं मुख़्तलिफ़ पार्टियूं मेन स्ट्रीम पार्टियुनि सां गॾिजनि बि पियूं। पाण अंग्रेज़ी में लफ़्ज़ इस्तेमालु कयो, क्लिक छो न थियूं कनि उन हवाले सां? महिरबानी मोहसिन। हाणे उन जा को हिकिड़ो सबबु हुजे त हिते ॿुधाइजे। उन जा तमामु घण पासा ऐं घणा सबब आहिनि। उन्हनि में सभिनी खां वॾो सबबु इहो ई आहे त जेके कॉम्प्रेस अथनि उहे अक्सर जेके सियासी पार्टियूं आहिनि ग़रीबनि जा लॾा आहिनि। सियासत हींअर थी वई आहे वॾी महांगो सौदो, वॾा पैसा खपनि था ऐं उन में जेके कॉम्प्रेस वीचारा जेकॾहिं तयारी कनि था त इलेक्शन हिकिड़ो बिल्कुलु अलॻि डायनामिक्स आहे। हाणे तव्हां ॾिसो न त जेका कॉम्प्रेस सियासत आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो हिसो त इलेक्टोरल प्रोसेस खां ॿाहिरि रहियो आहे ऐं जेको फ़िक्र सां जीएमसी सां लाॻापियल जेके बि धुरियूं आहिनि उहे कॾहिं बि इलेक्टोरल पॉलिटिक्स जो हिसो न रहियूं। इन जे अलावा उहे धुरियूं जेके पाकिस्तानी वफ़ाक़ अंदरि कॉम्प्रेस सियासत कनि थियूं उन्हनि जो बि अक्सर उहो ई मोलाई लॾो आहे जंहिंजे सम्झो त उन्हनि खे जेको उहो खपे थो पैसो उन इलेक्शन जे प्रोसेस में अचण लाइ, उहो कोन्हे। ऐं टियों, उन्हनि जी पंहिंजी सुस्तियूं बि आहिनि, कोताहियूं आहिनि। जेकॾहिं हू इन इलेक्टोरल सियासत जो हिसो आहिनि त उन्हनि खे पंहिंजी तयारी करे अचणु खपे आहे, तयारी करणु खपे आहे। उन्हनि जी तयारी न आहे ऐं ख़ाली हू जेको सखड़नि उन्हनि जेको चइजे त लफ़्ज़नि सां या दलीलनि सां त सियासत कान थींदी। सो इन करे माना मसइला आहिनि ऐं हिन भेरे SUP जी सूरत में हिकिड़ी उमेदु आहे, कोशिशि आहे त शायदि कुझु दोस्त पंहिंजी जाइ ठाहे सघनि। उहो वरी ईंदड़ कुझु ॾींहंनि में ख़बर पवंदी त केतिरी तयारी आहे या केतिरो। डॉक्टर साहब, हिन भेरे ॾिसो, हिन भेरे जेका डिफरेंट ॻाल्हि इहा थिए पई त इहे कॉम्प्रेस पार्टियूं अयाज़ लतीफ़ पलेजो, ज़ैन शाह साहब जी पार्टी SUP जी तव्हां ॻाल्हि कई, इहे इन जेको इतिहाद आहिनि इन्हनि में बिल्कुलु हाणे मौजूदु आहिनि। गुज़िरियल 5 सालनि खां तमामु एक्टिवली प्रोसीड कनि पिया। डॉक्टर कादिर मक्सी साहब जी बि नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात थी, खणी गैर रस्मी हुई, खणी बाय द वे हुई। पर इहे जॾहिं मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टी सां बि गॾिजनि पिया त छा इहे ख़ुदि जेके मेन स्ट्रीम पार्टियूं आहिनि इहे नथियूं चाहिनि त इहे कॉम्प्रेस धुरियूं जेके आहिनि किथे न किथे हीअ हिननि जी मदद सां त कुझु हिननि खे मिली सघे थो, कुझु न कुझु सीटूं खणी सघनि था? ॾिसो, हाणे इहो हिकिड़ो वॾो बदकिस्मती डायलेमा चइजे त सिंध में हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त फितरी तौर ते कॉम्प्रेस सियासत पीपल्स पार्टी जो हिकिड़ो फितरी मुतबादिल आहे। GDA न आहे, फंक्शनल लीग जी सियासत या वॾेरनि जी सियासत पीपल्स पार्टी जो मुतबादिल न आहे। सिंधी माण्हुनि जो जेका पीपल्स पार्टी सां अटैचमेंट आहे उन में हू हिकिड़ो फैक्टर इहो ॾिसंदा आहिनि त इहा पार्टी जेका आहे उहा एॾी प्रो एस्टेब्लिशमेंट न आहे जेतिरियूं ॿियूं आहिनि। हाणे उन जे अंदरि जॾहिं असां GDA ऐं पीपल्स पार्टी में सिंधी माण्हू कंपेयर कंदो आहे त उनखे पीपल्स पार्टी पंहिंजी वधीक महसूसु थींदी आहे बिनिस्बत GDA जे। हाणे कॉम्प्रेस तन लाइ वॾो हिकिड़ो मसइलो आहे त हुननि खे स्पेस वरी GDA जे प्लेटफॉर्म ते ई मिले थो इलेक्टोरल सियासत जो। हाणे मजबूरन उन्हनि खे वञी उन्हनि माण्हुनि सां जिन माण्हुनि सां सिंधी माण्हू नथो जुड़णु चाहे, इतिहाद करणो थो पए, त नतीजे में उन्हनि जी पंहिंजी जेका हैसियत आहे उहा मशकूक थी वञे। सो बाक़ी इहो GDA वारा या जेके ॿियूं धुरियूं आहिनि उहे कॉम्प्रेसन खे खटराए या PMLN वारा ऐं असेंबलियुनि में आणनि, हू एतिरा GDA वारा सादा कोन्हनि। उन्हनि खे ख़बर आहे त जेके मालिक आहिनि उहे कॾहिं बि न चाहींदा त क़ौमी या सूबाई असेंबली जे अंदरि अयाज़ लतीफ़ अली जो, ज़ैन शाह, कादिर मंगसी अहिड़ा दोस्त हुजनि जेके सिंध जे मसइलनि ते चिटा हुजनि ऐं जेके सिंध खे पंहिंजी प्रायोरिटी रखंदा हुजनि त इन्हनि माण्हुनि खे असेंबली में कॾहिं बि बर्दाश्त करणु पोइ डॉक्टर साहब, पोइ हिननि जो सियासी पुछ झलण जी ज़रूरत कहिड़ी आहे? मूंखे जीअं ख़बर आहे हितां कुझु न वरंदो, हितां 2-3 हज़ार वोट बि न मिलंदा, त पोइ छाजे लाइ हिननि सां गॾिजी बीहणो पए थो? इहा कहिड़ी मजबूरी आहे जो हिननि सां गॾु बीहणो पए थो? मां ॾिसो लफ़्ज़ डायलिमा ऐं अव्हां खां बहितर लफ़्ज़ डायलिमा जेको नथो सम्झी सघे त इहा वॾी डायलिमा आहे। ऐं हिननि खे सियासी स्पेस किथे किथे मां इहो महसूसु कंदो आहियां त मतां ही सम्झंदा हुजनि त असां GDA सां इतिहाद करण खां बाद में असांजी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन वटि शायदि क़ाबिल क़बूल हुजूं ऐं उहा
असां ॾे जेको रिवायती हिकिड़ो वॾो दुश्मनाना रवैयो रखे थी, उन में थोरी माइल्ड अची वञे, असां इन में विचां पंहिंजो घस कढी ऐं निकिरी असेंबलियुनि में पहुची वञूं, जेका शायदि में बि हिननि जी सोच हुजे, जेका बि मुंहिंजे ख़्याल में इन्हनि जी सादगी हूंदी। सो इन्हनि खे का ज़रूरत कोन्हे सिंध जे अंदरि सिंध जो जेको हक़ीक़ी मसाला जेके खणी थोरियूं चिटियूं थी बीहनि ऐं इलेक्शननि में जेकॾहिं अचनि ऐं जेतिरा वसीला थियनि त उहे पंहिंजो मैदान मारे सघनि थियूं। उन्हनि खे पंहिंजी क्रेडिबिलिटी ख़राबु करणी जी का ज़रूरत कोन्हे GDA सां ॿिए कंहिंसां इताद जी ज़रूरत में, पर कनि थियूं। ऐं जेका मूंखे ज़ाती तौर ते इहा शइ न हज़म थींदी आहे, न मूंखे वणंदी आहे। डॉक्टर साहब, हिकिड़ो हीउ ॾिसो, हीउ जेको हाणे मामिलो ठहे पियो, हिकिड़ो ग्रैंड PP मुखालिफ़ इताद ठहणु वञे पियो सिंध में, ऐं उनमें सभु पार्टियूं जेके पीपल्स पार्टी खां सवाइ सभु आहिनि उहे नज़र अचे पियो, छाकाणि कल्ह बि MQM, ANP, ख़ुदि JUI ऐं ॿिया सभई जेके धुरियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे सभु गॾिजनि पियूं, जंहिंजो बि जिते जिते जंहिं तक में थोरो घणो वोट आहे उहो अचनि पियूं। त इन वॾे ग्रैंड हिकिड़े नेशनल अलायंस में जेको ठहणु वञे पियो सिंध में इतिहाद, तव्हां सम्झो था त इहो असांजा कॉम्प्रेस दोस्त हिन में शामिलु थी किथे न किथे को मथां को क्लिक करे विझनि, या मथां को सीट में किथे एडजस्टमेंट में नवाब शाह मां, सकरन मां, जामशोरे मां, या ॿिया कहिड़ा तक आहिनि, बदीन जा आहिनि, ठटे जा आहिनि, या किथां बि कुझु क्लिक करे सघनि था? ॾिसो मोहसिन, तव्हांजी असांजी जमात जे अंदरि हिकिड़ी शइ असां माना साइंस जे फार्मूलनि वांगुरु सम्झी वरिती आहे त हिन मुल्क जे अंदरि जेके चूंडनि जा नतीजा आहिनि उहे 100% अवामी इज़हार जी तर्जुमानी न हूंदा आहिनि। उन्हनि जे अंदरि किथे न किथे मैनिपुलेशन हूंदी आहे, मालिकनि जी मर्ज़ी शामिलु हूंदी आहे। ऐं पोइ जीअं मिसाल PTI जो कराची मां खटणु जेको उहो छा हुयो, त अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं सिंध जे कॉम्प्रेस धुरियुनि वटि को गुमान आहे त हू हिकिड़ी ग्रैंड अलायंस जो हिसो थियण खां बाद में असेंबलियुनि में पहुची वेंदा। ऐं इहो मुमकिन बि आहे, थी बि सघे थो त पीपल्स पार्टी सां जेका एस्टेब्लिशमेंट जी हींअर वफ़ाक़ जी सतह ते उहा नाहे हिकु जहिड़ाई, ऐं उहे चाहिनि थियूं त PML ANE उन सां लाॻापियल धुरियूं वधि मां वधि अचनि, त उन में इहो मुमकिन आहे त हिकु अधु सीट में इन्हनि खे रिआयत ॾियनि, जेका माना सियासी तौर ते पाकिस्तान में मुमकिन आहे। पर मूंखे शख़्सी तौर ते इहो लॻे कोन थो त धुरियूं हिननि खे अलाउ कंदियूं त तव्हां अचो असेंबलियुनि में, ऐं भले तव्हां GDA जो हिसो थी अचो, कंहिंजो बि हिसो थी अचो, पर हिननि खे सुञाणनि थियूं कोन करण थियूं। डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿियो इम्पोर्टेंट फैक्टर जेको इन सॼे इताद में जुड़े पियो नज़र अचे उहो आहे त MQM इन इताद जो हिसो बणिजी वई आहे ऐं इन ग्रैंड अलायंस में बि हूंदी। त तव्हां सम्झो था चलो सीटूं खणनि या न खणनि, सेनेट में अचनि बाद में या न अचनि, या जेको बि सूरत हाल थिए, त MQM सां ख़ुदि इन इताद में वेहण, इन मीटिंगनि में इन्हनि मामलनि ते ॻाल्हाइण, सिंध जे इशूज़ ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, मंशूर ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, त तव्हां सम्झो था त MQM सां वेही ही दोस्त ॻाल्हि ॿोल्हि करे सघंदा जेके टॉकिंग टर्म्स ते बि न आहिनि MQM सां ऐं ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ सां? ॾिसो, उन में माना शख़्सी तौर ते मूंखे सम्झ में अचे थो सिंध जे अंदरि MQM सां गॾु वेहणु खपे ऐं MQM सां ॻाल्हाइण खपे। पीपल्स पार्टी उन सां गॾु पॉलिटिकल अलायंसिस में रही आहे, ऐं कॉम्प्रेस धुरियूं उन्हनि सां पॉलिटिकल अलायंसिस में रहियूं आहिनि। ऐं जेके साईं GM साहिब जे फ़िक्र सां लाॻापियल जेके धुरियूं आहिनि उन्हनि सां MQM जी घणी वेझड़ाई रही आहे। सो इन करे MQM जेकॾहिं की अलायंस में आहे त MQM उहो अलायंस को हराम या ख़राबु नथो थी वञे। ऐं सियासी धुर आहे, सियासी धुर सां वेहणु खपे, ॻाल्हाइणु खपे, ऐं सिंध जी मुस्तक़बिल आबादी खे रिप्रेज़ेंट कंदड़ आहे। पर हाणे मामिलो इहो ई आहे त MQM जेका आहे सा उन ग्रैंड अलायंस जे अंदरि माना पंहिंजो कहिड़ो इंट्रस्ट रखे वेठी आहे ऐं उनजो डिमांड छा आहे। छाकाणि माज़ी जे अंदरि MQM जा जेके डिमांड्स रहिया आहिनि उहे सिंध जे मफ़ादनि सां टकराव में रहिया आहिनि। त इन करे जेके दोस्त उन्हनि सां गॾु अलायंसिस में वेहनि उहे कम अज़ कम पंहिंजे टर्म्स कंडीशन में क्लियर थियनि। डॉक्टर साहब, ॿियो हिकिड़ो अहम सवाल, तव्हां शायदि तव्हांजी ट्वीट हिकिड़ी हामिद मीर साहब जी नज़र मां गुज़री हुजे, जंहिंमें उहो वीडियो में ॻाल्हाइनि पिया त IJI जे इताद दौरान जेको असद दुरानी साहब ISI जा DG हुआ, उन्हनि माण्हुनि ने पैसा विराया हुआ ऐं सिंध में पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इलेक्शन विढ़ण लाइ बि पैसा विराया विया, ऐं उहे कॉम्प्रेस्थनि खे 5-6 कॉम्प्रेस्थनि खे पैसा ॾिना विया पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु 5-6 लख रुपया। इहो हुननि जी वीडियो में वाज़े तौर ते अचे पियो। त इहो छा सिलसिलो, इहा नई कंट्रोवर्सी हामिद मीर साहब पंहिंजे ॻाल्हि ॿोल्हि में कई आहे, तव्हां इनखे छा था सम्झो? यार मोहसिन, हाणे हामिद मीर खे तव्हां सुञाणियो, मां सुञाणियां, जिन ॾींहंनि में हू ओसामा बिन लादेन जो तर्जुमान थियो ऐं मिलिट्री एस्टेब्लिशमेंट जो तर्जुमान थियो या जिहादी धुरियुनि जो तर्जुमान थियो फिरंदो हो। ऐं बदकिस्मती आहे त अहिड़ा सहाफ़ी वरी बाद में मोतबर लिखिया पिया था वञनि
जिन माण्हुनि जी राय जेका आहे सा ॿिया माण्हू जोड़ींदा आहिनि, उनजी का बि इंडिपेंडेंट राय कान्हे। ऐं इन ॻाल्हि ते बिल्कुलु कोर्टनि जे अंदरि साबित थी चुकी आहे त हफ़ीज़ पीरज़ादे खे उन्हनि ॾींहंनि में हिननि पैसा ॾिना हुआ। हफ़ीज़ पीरज़ादो कॾहिं बि कॉम्प्रेस धुरियुनि सां कॾहिं गॾु रहियो आहे। वो सिंध नेशनल फ्रंट में कुझु टाइम हिसो हुयो, उन खां बाद में हुनजो त वॾो अरसो पीपल्स पार्टी सां गॾु या बाद में ॿियनि धुरियुनि सां गॾु रहियो आहे। सो इन करे कॉम्प्रेस खे का ज़रूरत कान्हे, न ई कॉम्प्रेस को इलेक्टोरल पॉलिटिक्स जे उन्हनि ॾींहंनि में हिसो हुया। कादर वंशी या नओं पैदा थियो पिए ऐं रसूल बख्श पली जो साहब 88 जी इलेक्शन विड़ी चुको 90 खां अॻु में। सो मां नथो सम्झां त कंहिं कॉम्प्रेस धुरियुनि खे उन्हनि पैसा ॾिना हुआ। कॉम्प्रेस धुरियुनि खे का ज़रूरत न आहे, न ई इस्टेब्लिशमेंट कॉम्प्रेस धुरियुनि खे कॾहिं बि मदद कंदी, अलाउ कंदी त उहे पार्लियामेंट में अचनि। छाकाणि ॾिसो, कॉम्प्रेसनि जो जीअण मरण सिंध आहे, उन्हनि जी नंबर 1 प्रायोरिटी ॿियनि पार्टियुनि जी उबतड़ सिंध आहे। पीपल्स पार्टी जी कॾहिं बि प्रायोरिटी सिंध न आहे रही। हाणे इस्टेब्लिशमेंट कीअं चाहींदी त कॉम्प्रेस धुरियूं जेके आहिनि उहे पार्लियामेंट में अचनि, जिते अची हू जेको रोडनि ते कालाबाग डैम जो, NFC जो, सिंध जी आदमशुमारी जो ऐं ॿिया मामला जेके आहिनि से एजिटेट कनि पिया, उहे असेंबलियुनि में वेठा कनि। इन करे कोन अलाउ कंदा उन्हनि खे। सो इहो हिकिड़ो हामिद मीर जहिड़ा माण्हू किथां न किथां उन्हनि खे फीड थींदियूं आहिनि, ख़बरूं खणी ईंदा आहिनि ऐं उहे जस्ट मिसलीड करण लाइ, माण्हुनि खे कंफ्यूज़ करण लाइ हूंदा आहिनि। डॉक्टर साहब, उन्हनि जी को हक़ीक़त सां वास्तो कोन्हे। डॉक्टर साहब थैंक यू वेरी मच तव्हांजे कॉमेंट्स जे लाइ। डॉक्टर साहब, डॉक्टर अली अहमद रिंद साहब तंजीन निगार असां सां गॾु मौजूदु हुआ। तव्हां हुननि जी ॻाल्हि ॿुधी। उन्हनि जो ख़्यालु आहे त कॉम्प्रेसनि खे हिन इतिहाद मां बि कुझु न वरंदो जेको ही पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ ग्रैंड अलायंस जुड़णु वञे पियो। इन इतिहाद मां बि कॉम्प्रेस दोस्तनि खे कुझु न वरंदो। ऐं जेकॾहिं उहो सराइकी में चइबो अपनी घोड़ त नशा थी वई, उहो जेकॾहिं कुझु कंदा अहिड़ी क़िस्म जी शइ, तॾहिं कुझु वरण जी उमेदु आहे। बाक़ी तव्हां कुझु न वरंदो। नाज़रीन, असां गॾु रहिजो, ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मामले ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। हिन सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं फातिमा फरड़ो केस जे हवाले सां। जेका डेवलपमेंट थी, उहा डेवलपमेंट इहा आहे त सिंध हाई कोर्ट जे हिकिड़े बेंच जेको फयाज़ शाह शरीक मुलज़िम हुआ, हुननि जी उन्हनि ज़मानत रद्द कई। ऐं न सिर्फ़ु ज़मानत रद्द कई, पर एसी ताईं रद्द कई त 3 महीननि ताईं ज़मानत न थी सघंदी, छाकाणि त ट्रायल कोर्ट खे चयो आहे त तव्हां इहो केस खे 3 महीननि में जेके एविडेंसिस आहिनि उहे तव्हां रिकॉर्ड करे वठो, ट्रायल मुकमल करे दो। ट्रायल मुकमल करण जो लफ़्ज़ कोन्हे, पर बहरहाल हुननि चयो आहे त तव्हां शायदियूं मुकमल करे वठो ऐं हिन केस खे हलायो। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहिनि फातिमा फरड़ो केस जा जेके वकील जो पैनल आहे, उनमें उनजा हेड आहिनि सफ़दर करासुर साहब असांखे जॉइन कयो। करासुर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जॉइन कयो। साईं, ही जेको हाई कोर्ट जो जी फ़ैसिलो आयो आहे, हिन में काफ़ी क्लैरिटी मामलनि जी आयल आहे। जेतोणीकि असांखे DNA जी रिपोर्ट जो इंतज़ारु आहे, उहा अञा हिसो न थी आहे इन चालान जो, इन केस जो। तव्हां छा था सम्झो त हींअर केस कहिड़े स्टेज ते आहे? साईं, सभ खां तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में इनवाइट कयो। हाई कोर्ट जो जस्टिस आहे जस्टिस इकबाल कलोड़ो साहब, ऐं उन्हनि जी क्रिमिनल लॉ ते स्पेशलाइज़ेशन थियल आहे ऐं उन्हनि ॾाढा सुठा ऑब्ज़र्वेशन ॾिना आहिनि त अगरि DNA रिपोर्ट कंहिंसां मैच न पई थी आहे त पोइ बि कहिड़े हवाले सां, जेके असां चवंदा आहियूं त प्राइमा फेशियाई नेक्सस जेको आहे अक्यूज़ जो ऑफेंस सां, त सुठे नमूने सां उन्हनि ऑब्ज़र्वेशन ॾिना आहिनि। ऐं उन्हनि पंहिंजे ऑर्डर में इहो वाज़े कयो आहे त जेसिताईं मटीरियल विटनेसिस एग्ज़ामाइन नथा थियनि, तेसिताईं जवाबदार ट्रायल कोर्ट में बेल बि रिपीट नथो करे सघे। हाणे मटीरियल विटनेसिस में जेके इंक्लूड थिया थियनि, उन में फरियादी आहे या उन जेको ॿियो गवाह आहे, उनखे अलावा डॉक्टर आहे, इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे, इहे असांजा मटीरियल विटनेस। जेकॾहिं मटीरियल विटनेस एग्ज़ामाइन थी था वञनि त ईअं सम्झो त 90% ट्रायल कंक्लूड थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त जवाबदारनि जो केतिरो नेक्सस प्रूव थिए थो। उन खां पोइ उन जवाबदारनि खे वरी परमिशन आहे त उते ट्रायल कोर्ट में बेल रिपीट करे सघनि था, सब्जेक्ट टू मेरिट ऑफ द केस। जी साईं। ट्रायल में साईं, ही ट्रायल करे, ट्रायल छो नथो शुरू थिए? हाणे त ऑर्डर बि अची वियो, शयूं पूरियूं थी वियूं आहिनि, चालान सबमिट थी वियो आहे, त तव्हांजे नज़र में इहो जेको ट्रायल आहे, फॉर्मल ट्रायल कॾहिं शुरू थींदो त जीअं उहो 3 महीननि में पूरो थी सघे? साईं, चालान सबमिट थियण खां पोइ बि 2 स्टेजिस आहिनि। हाणे 24 तारीख़ जेको केस रखियल हुयो, चालान त सबमिट थी चुको आहे हिन महीने जी 8 तारीख़ ते। चालान सबमिट थियण खां पोइ
जवाबदार खे कापी सप्लाई थींदी आहे, यानी प्रोसिक्यूशन जो जेको बि केस आहे उनजा टोटल पेपर्स जवाबदार खे सप्लाई थींदा आहिनि। सप्लाई थियण खां पोइ वरी हिकिड़ी डेट पवंदी आहे उन ते चार्ज फ्रेम करण जे लाइ। हाणे हीअ जेका नेक्स्ट डेट ईंदी इनशाला उन ते चार्ज फ्रेम थींदी। चार्ज फ्रेम थियण खां पोइ ट्रायल स्टार्ट थींदो, जंहिंखां यानी जेके प्रोसिक्यूशन विटनेसिस आहिनि उन्हनि खे समन जारी थींदा, जेके बि हुन में प्राइवेट गवाह आहिनि या सरकारी गवाह आहिनि, त ट्रायल स्टार्ट थींदो। त हीअ पहिरीं स्टेज 24 तारीख़ ते गुज़री चुकी आहे। ॿी स्टेज हाणे जेका ईंदी इनशाला हुन ते चार्ज फ्रेम थींदो। ऐं जीअं हाई कोर्ट जो हुकुम आहे त 3 महीननि में मटीरियल विटनेसिस एग्ज़ामाइन थी वञनि त इनशा ताला ATC अदालत जेका आहे असांजी खैरपुर जी इनखे 3 महीननि में ई इनशाला कंक्लूड कंदी। अच्छा, हिन में साईं जेका पोस्टमार्टम जी रिपोर्ट आहे उहा उनखे इन जेको डिसीशन आहे हाई कोर्ट जो, इन में वाज़े तौर ते लिखियो आहे इनखे मैन्यूवर कयो वियो। इहे जेका हिते जेके एविडेंस हुआ, जेके सैंपल्स हुआ, उनखे मैन्यूवर कयो वियो। पर इन हवाले सां जेका LMC आहे या जेके हेल्थ डिपार्टमेंट जा ऑफिशियल्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छाकाणि त जेको एविडेंस मर्डर केस में हिकिड़े केस में एविडेंस खे डिस्ट्रॉय डैमेज करण त ख़ुदि गैर क़ानूनी अमल आहे, ॾोह आहे हिकिड़ो। इन हवाले सां असां ॾिसूं कोन पिया त किथे इहो छा तव्हांजे तरफ़ां इहो पुश कयो वञे पियो त उन्हनि माण्हुनि खे बि इन में शामिलु कयो वञे शरीक मुलज़िम तौर ते? इहो बिल्कुलु असल में जेका असांजी हाई कोर्ट आहे उन ऑब्ज़र्वेशन कंदा आहिनि त जवाबदार एतिरा इन्फ्लुएंशियल आहिनि जो उहे बेटर प्लेस्ड आहिनि केस ते असरअंदाज थियण जे लाइ। उनजा ऑब्ज़र्वेशन आहिनि, यानी को क्लियरिटी कान्हे का हिन में को प्रूफ त उन्हनि केस ते असरअंदाज थिया आहिनि या न। पर हुन में इहो लिखियो वियो आहे त एतिरा असरअंदाज यानी ताक़तवर आहिनि जो उन्हनि पूरी कोशिशि कई आहे जंहिंजे नतीजे में हींअर ताईं जेका आई आहे त सैंपल्स मैच न थिया आहिनि। बहरहाल हाई कोर्ट ऑब्ज़र्वेशन इहे ॾिना आहिनि त जेका विक्टिम आहे फातिमा फरड़ो, उन मां जेके सैंपल्स वरिता विया उन मां मल्टी मेल DNAs डिटेक्ट थिया आहिनि, यानी हिक खां वधीक मर्दनि उन सां ज्यादती कई आहे, जंहिंसां जेको प्रज़म्पशन पैदा थिए थो त उन सां नंढड़ी सां गैंग रेप थियो हो। उन सां हाई कोर्ट जा ऑब्ज़र्वेशन आहिनि। बाक़ी इन केस में जेको तव्हां चओ था त शाहिदियूं लिकाइण या शाहिदियूं गुम करणु, उन वाले सां ताज़िरात पाकिस्तान कलम 201 आहे। ऐं जेके जेके उन में मुलविस आहिनि उन में उन दौर जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि, उन वक़्त जो जेको डॉक्टर आहे ऐं जिन कोशिशि कई त हीअ ॾोह लिकायूं, त उन में नो डाउट थी सघे थो ट्रायल कोर्ट उनखे अॻिते जॉइन करे। एविडेंस रिकॉर्ड थींदी त इहे शयूं ईंदियूं त ट्रायल कोर्ट उनखे जॉइन कंदी। साईं किराना साहिबु हिकिड़ी ॿी शइ ॿुधाइजो, हिन मां इन छाकाणि त रेफरेंस ॾियां पियो इन हाई कोर्ट जे वर्डिक्ट जो, मूं वटि उहो असांजे स्क्रीन ते भले पियो। ऐं उन में जेको उन जा जवाबदारनि जो वकील आहे, इहो फयाज़ शाह जो वकील आहे, हुन पंहिंजो आर्गू कयो आहे। फयाज़ शाह जो वकील चए थो त फातिमा जेका हुई उहा हफ़्तो पहिरीं ई हिन घर में आई हुई, उनखे वठी आया हुआ, त इहे जेके बि उन सां पोस्टमार्टम में रिपोर्ट में नतीजा अख़ज़ कया विया आहिनि त उन सां मल्टीपल रेप्स अटैम्प्ट थियूं आहिनि ऐं रेप थिया आहिनि ऐं या हुन ते टॉर्चर थियो आहे, त इहो मुमकिन आहे उनजे पंहिंजे घर में पोयां थियो हुजे। इहो उन्हनि जो आर्गूमेंट आहे इन ऑब्ज़र्वेशन में, जज साहिबु इहो लिखियो आहे। त तव्हां इन आर्गूमेंट खे कीअं था ॾिसो? साईं, इहा त तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जांच में जेका शयूं आयूं आहिनि साम्हूं, त फातिमा फरड़ो पहिरियां मुलाज़िमा तौरु जेका आई आहे उहा जवाबदार फयाज़ शाह जे घर में आई आहे ऐं उन खां पोइ उनखे अॻिते ट्रांसमिट कयो वियो आहे, जंहिंमें असांखे त माना जेको वर्ड ट्रैफिकिंग, चाइल्ड ट्रैफिकिंग जो वर्ड बि इस्तेमालु थियो आहे। त हुन वरी जवाबदार असद शाह जे घर में उनखे मुलाज़िमा तौरु उनखे ट्रांसमिट कयो आहे। हाणे जेको हाई कोर्ट जो ऑब्ज़र्वेशन आहे त उनजे यानी फौतगी खां हिकु हफ़्तो पहिरियां इहे जवाबदार असद शाह हिना शाह जे घर आई आहे। त असद शाह हिना शाह जे घर में उते उन ते तशदुद थियो आहे, जेका टोटल एविडेंस इर्द गिर्द फिरे थी हिना शाह जे ख़िलाफ़। त मौत उते थियो आहे। बाक़ी जेका रेप जे हवाले सां मेडिकल एविडेंस आहे त उहा ॿुधाए थी त रेप इमीडिएट बिफोर डेथ बि थियो आहे, पर शुरूआती रेप काफ़ी टाइम अॻु में थियो आहे। जेकॾहिं काफ़ी टाइम अॻु में इन शइ खे असां एक्सेप्ट कयूं त उहो जवाबदार फयाज़ शाह जी कस्टडी में आहे विक्टिम, त थी सघे थो उते थियो हुजे। फ़िलहाल इहे असांजा स्ट्रांग प्रज़म्पशन्स आहिनि, छो त विक्टिम जी जेका लास्ट कस्टडी आहे उहा त जवाबदार फयाज़ शाह जे हथ में आहे, उन खां पोइ आख़िर में जवाबदार असद शाह जे घर थी आहे। यानी रेप ऐं उन जो जेको मौत थियो आहे तशदुद जे नतीजे में
असां सभिनी इन जवाबदारनि खे असां कलेक्टिव रिस्पॉन्सिबल चई सघूं था, इन खां ॿाहिरि ॿियो को जवाबदार कोन्हे। अच्छा साईं, हिन में हिकिड़े मुलाज़िम जी ॻाल्हि कई वई आहे जंहिं शाहिद ॾिनी आहे त फ़ातिमा ते तशद्दुद थींदो हो ऐं उन पाण ॾिठो हो। छा उन मुलाज़िम जी उन मुलाज़िम खे गिरफ़्तार कयो वियो आहे या उहो बाद में अची टेस्टिफाई कंदो कोर्ट में अची? साईं, मुलाज़िम मूंखे ख़बर न आहे, बाक़ी हिकिड़ी विक्टिम फातिमा फरड़ो जी कज़िन आहे, मुंहिंजे जेको यादि थो अचे त उजाला फरड़ो, उहा बि उन ई हवेली में कमु कंदी हुई। उन जी जेका आहे डायरेक्ट एविडेंस आहे, पुलिस हुन जो बयानु रिकॉर्ड कयो आहे त यानी जेका मुलज़िम आहे हिना शाह, उहा उन जे साम्हूं फातिमा फरड़ो ते तशद्दुद कंदी हुई, उन जो स्टेटमेंट आहे। अच्छा कनाज़र साहब, ॿी मां हिन में को डेविल्स एडवोकेट नथो थियणु चाहियां, पर हिकिड़ो आर्गूमेंट आहे जेके हुननि जा वकील बि ॾियनि था या किथे ॻाल्हि बि थिए थी, उहो इहो आहे त ठीकु आहे इहे सभु शयूं थियनि पियूं, पर इहो तालुक़ु जोड़णु त रेप इन्हनि माण्हुनि ई कयो आहे, फ़याज़ शाह कयो आहे या असद शाह जवाबदारनि मुबीना तौर ते, या इन्हनि ई कयो आहे, इहो इस्टेब्लिश करणु DNA खां सवाइ त मुमकिन न आहे। पोइ ठीकु आहे, इहे सभु शयूं थियूं आहिनि, रेप थियो आहे, टॉर्चर बि थियो आहे, उनजे सबब जे करे ई उनजी मौत वाक़िअ थी आहे, त इहो इस्टेब्लिश करणु त इहे ई माण्हू हुआ उनमें शामिल। तव्हां सम्झो कोन था इहो चैलेंजिंग हूंदो ट्रायल कोर्ट में हिनखे साबित करणु? इहो ॾिसो त ट्रायल कोर्ट जे ॾाढो चैलेंज न आहे। ट्रायल कोर्ट त हमेशह पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदी आहे जेको हुन जा ॾाढो मटीरियल अवेलेबल आहे। इहा असां चवंदासीं त इन्वेस्टिगेशन एजेंसी जी नाकामी आहे, जॾहिं उन मां सैंपल्स मिलिया आहिनि ऐं मल्टी मेल DNA डिटेक्ट थिया आहिनि, त असांजी इन्वेस्टिगेशन एजेंसी इन हवाले सां बुरी तरह नाकाम वई आहे त उहे सैंपल्स कंहिं जवाबदार सां मैच न थी सघिया आहिनि। त इहा असांजी जेका जांच वारी हिते एजेंसी आहे उनजी नाकामी आहे। शुरू में त तव्हां ॾिसो पिया त पुलिस हिन मसइले में ॾाढो लेज़ी हुई जॾहिं हुनजी डेथ थी आहे, ऐं जॾहिं सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो आहे, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ते आवाज़ु उथियो आहे, उन खां पोइ एक्शन खयो वियो आहे। त इहो असां वकीलनि जे लाइ चैलेंज न आहे, अदालत लाइ चैलेंज न आहे। बहरहाल इहा असांजी पुलिस जी नाकामी आहे, नो डाउट, त उहे हिन शइ में नाकाम विया आहिनि। त इहो तव्हां सम्झो था अलावा इहो मसइलो थींदो अॻिते हली ट्रायल कोर्ट में, तव्हां सम्झो था? हा साईं, इहो बिल्कुलु थींदो इहो त आख़िर रेप कंहिं कयो आहे, इहा आख़िर में इहा ॻाल्हि मुबहम रहंदी आहे। हा, बाक़ी ईअं आहे त ट्रायल हले थो ऐं अप टू अनाउंसमेंट ऑफ फाइनल जजमेंट इन्वेस्टिगेशन ओपन रहंदी। ठीकु सही। कनासर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, सफ़दर कनासुर साहब फातिमा फरड़ो जे केस जो जेको पैनल आहिनि, हुन ॿिया वकील बि आहिनि, इक़बाल शेर साहब आहिनि, उन खां अलावा सोहेल मेमण आहिनि, उन खां ॿ लेडीज़ बि इन में वकील आहिनि। ॾाढे महिनत कई आहे उन्हनि, जहिड़े तरीक़े सां केस विढ़नि पिया। काफ़ी अॻभरा हिन केस में आहे, 3 महीननि में हिन खे ट्रायल ख़तमु करिणो आहे, पर सफ़दर साहब पाण ॿुधायो आहे इहो एविडेंस कलेक्ट करणु त इहे माण्हू ई इन्वॉल्व हुआ, क़तल थियो आहे, रेप थियो आहे, बिल्कुलु इहो तय थी चुको आहे, साबित थी चुको आहे, कंहिं कयो आहे इहो साबित करणु अञा बाक़ी आहे। इहो अञा हिन ते वकील पैनल खे ऐं ॿिया बि जेके इदारा आहिनि उन्हनि खे महिनत करण जी ज़रूरत आहे। असां हिन सेगमेंट में जवाबदार जे वकील खे बि दावत ॾिनीसीं त हू अची पंहिंजो हुते मौक़िफ़ पेश कनि ऐं इन्हनि आर्गूमेंट्स खे जेके फ़रियादियुनि जा आहिनि, वकीलनि जा आहिनि, उहो आर्गूमेंट खे जवाबु ॾियनि या पंहिंजो आर्गूमेंट जेको पेश कनि, उन्हनि तरफ़ां असांखे इनकार कयो वियो शामिलु थियण खां। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।